कराची प्रेस क्लब साम्हूं जसकम आरएसर ग्रुप जो असलम खैरपुरी जी अॻवाणी में सखर खां निकितल पैदल मार्च पहुतो, जिते संदसि शानदार अजियां कई वई ऐं हज़ारे माण्हुनि जो समुंड उथली पियो। इन खां अॻु जसकम आरएसर ग्रुप जो पैदल काफ़िलो बलोचपुर खां प्रेस क्लब वञण लाइ अॻिते वधियो त गोरा कब्रस्तान FTC वटि शाहराह फैसल ते रुकावटूं बीहारे काफ़िले खे अॻिते वञण खां रोकियो। रेंजर्स ऐं पुलिस जा वॾा अटाला बीहारिया विया, जॾहिं त शाहराह फैसल खे वाटर टैंकर बीहारे ब्लॉक कयो वियो। काफ़िलो जीअं ई FTC जे मुक़ाम ते पहुतो त खेसि रोकियो वियो। इन मौक़े ते कारकुननि पुलिस एहलकारनि में चकियूं पड़तियूं, जे बाद काफ़िले खे लकी स्टार खां प्रेस क्लब वञण जी इजाज़त ॾिनी वई। हज़ारे माण्हुनि जो काफ़िलो असलम खैरपुर जी अॻवाणी में कराची प्रेस क्लब पहुतो, संदसि शानदार अजियां कई वई। कराची प्रेस क्लब साम्हूं हज़ारे माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई। कराची प्रेस क्लब साम्हूं हज़ारे जी तादाद में मुज़ाहिरीन मौजूद हुया, जन सिंधु ते धाड़ो नामंज़ूर, नवां केनाल नामंज़ूर जा उॿ नारा हया। कारकुननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जन ते सिंधु मथां धाड़े ख़िलाफ़ नारा दर्ज हुआ। इन मौक़े ते असलम खैरपुरी समेत मुख़्तलिफ़ अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधु देश सरज़मीन सिंध जो क़दीम नालो आहे। सिंध जियालॉजिकल माहिरनि जी रिपोर्ट मूजिबि करोड़ें साल अॻु समुंड मां धरती जी सूरत में ज़ाहिर थी, ऐं उन ते इहो नालो सिंध सागर ऐं सिंधु दरिया तां पियो। सिंधु देश सदियुनि ताईं आज़ाद मुल्क रहियो आहे। सिंध में असांखे साईं GM सैयद जहिड़ो अज़ीम अॻवान मिलियो, जंहिं असांखे सिधो तक ॾेखारियो। संदसि मिशन ऐं आज़ादी जे फ़िक्र खे कामरेड हैदर बख्श जतोई, होशू किउला रमाणी, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड गुलामत लगारी, शेख अयाज़, मोहम्मद इब्राहिम जोयो जहिड़ा साथी, ऐं अब्दुल वाहिद आरिसर ऐं बशीर खान कुरैशी जहिड़ा बासलाहियत ऐं सरफरोश पोइलक कारकुन ऐं क़ौमी अॻवान ॻोठ ॻोठ, वाहण वाहण ऐं शहर शहर साईं जो पैगाम पखिड़ण लाइ अॻवान ॾिना। असांजी ज़मीनूं बंजर बणाइण जी कोशिश करे रही आहे, जॾहिं त आलमी कानून मूजिबि दरियाहनि ते सभ खां वधीक हक़ हेठी वेकिरे वारनि मुल्कनि जो हूंदो आहे। 1 करोड़ 76 लख एकड़ ज़मीन आबाद हुई, जेका हिन वक़्तु वधी 3 करोड़ 75 लख आबादी ताईं पहुती। ते लिखियल आहे त सिंध जी रज़ामंदी खां सवाइ पंजाब सिंधु दरिया मां पाणी जो हिकु फुड़ो बि खणी नथो सघे, ऐं सिंध जे पाणी जी चोरी करण जो कानून ठाहियो, जंहिंजा नतीजा हे निकिता। सिंध जे 1 करोड़ 80 लख ज़मीन गैर आबाद थी, जीवत ख़तरनाक हद ताईं ख़त्म थी वई ऐं मुसलसल थींदी रहे थी। 1960 में सिंध 1 करोड़ 50 लख एकड़ एबटाबाद जे फौजी कैंट मां केतिरा वेझो मारे दुनिया आॾो ज़ाहिर कयो। तॾहिं आलमी साम्राज हुननि जे डॉलर बंदि कया त हिन रियासत सिंध ऐं बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा साईं मुनीर हैदर शाह, जगदेश आहूजा फौजी खे थींदो, आम पंजाबी खे थींदो, हिन रियासत जे सहूलियतकार बणियल पीपलनि ऐं लीगलनि अर्बन खे थींदो। हिन रियासत जे ठहिण सां ई सिंध जा हर वसीले जी पंजाब फौज ऐं अर्बन जे हवाले करे रही आहे। हिन मंसूबे में कंहिं बि क़िस्म जो सिंध जे